राणीपुर लॻे ॻोठ कैसर खान शाहाणी जे रहवासी चाचे शाह बेग ऐं संदसि भाइटे गुलाम सरवर शाहाणी सिटी प्रेस क्लब राणीपुर पहुची ज़मीनी मामले ते पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। हुननि सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो आहे त असांजी ज़मीन देह लाड़क में 12.5 एकड़ आहे, जंहिं मां 1 एकड़ 10 वेसा ज़मीन अमीर अली शाहाणी ऐं संदसि भाउ अनवर अली शाहाणी वटि गिरवी रखी हुई। बाद में उन जी रक़म उन्हनि खे अदा बि कई वई, पर हाणे अमीर अली शाहाणी ऐं अनवर अली शाहाणी असांखे ज़मीन जो खातो न पिया ॾियनि ऐं न वरी असांखे ज़मीन ते फसल काहण पिया ॾियनि। असां ग़रीब आहियूं, ॻोठ जे चङनि मुड़सनि ॾे दाह पिणु खणी विया आहियूं, पर असां सां इंसाफ़ न पियो थिए। हुननि DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि आला अमलदारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त जल्द नोटिस वठी ज़मीन जो खातो ॾियारे साणनि इंसाफ़ कयो वञे।